वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में एक भेरो ॿी रवां खे भलीकार हाणे पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंधूअ मां कैनाल कढण ख़िलाफ़। सॼी सिंध सरापा एहतजाज आहे, हर तरफ़ नो मोर कैनाल्स ऑन एंडस जा नारा आहिनि। त ॿिए पासे अॼु कराची बार एसोसिएशन जे अॻवाननि प्रेस कॉन्फ्रेंस कई। सदर आमिर नवाज़ वड़ाए जनरल सेक्रेटरी रहमान कुरैशी साहब ऐं ॿियनि दोस्तनि प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिंमें उन्हनि इहो ऐलान कयो त सुभाणे बबुल्लो बाईपास ते धरणो हयो वेंदो। जेसीं ताईं कैनालनि वारो इहो फ़ैसिलो वापसि नथो वरितो वञे तेसीं ताईं इहो धरणो जारी रहंदो। ॿिए पासे सिंध हाईकोर्ट बार जे सदर बैरिस्टर सरफराज़ महतलो बि प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं हुननि बि इहो चयो आहे त 18 अप्रैल ते हू बि बबुल्लो बाईपास ते ऐं शिकारपुर नेशनल हाईवे ते उते बि धरणो लॻायो वेंदो इन तकरारी कैनालनि जी रिथा ख़िलाफ़। इन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर इन धरणे जी स्ट्रेटेजी छा हूंदी, कहिड़ी रीति इहो धरणो अॻिते वधंदो, इन हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे रहमान कुरैशी एडवोकेट, पाण जनरल सेक्रेटरी आहिनि कराची बार जा। रहमान साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। वॾी महिरबानी। सभ खां पहिरियां त अमां प्रोग्राम में वक़्तु ॾिनो आहे, अमां खां ॼाण चाहींदासीं सर सुभाणे अमां धरणो हणण वञो पिया बबुल्लो बाईपास ते, छा स्ट्रेटेजी आहे, किथां खां अवां जो आगाज़ थींदो ऐं केसि ताईं इहो धरणो हलंदो? वॾी महिरबानी साईं टीवी चैनल जी आवाज़ तव्हां मूंखे मदू कयो। सर इहो सुभाणे असांजो तक़रीबन 2 बजे हितां कराची मां काफ़िलो निकिरंदो, जिथां असां मलीर बार एसोसिएशन जी पंहिंजी कैबिनेट ऐं जेके दोस्त हुते मुंतज़िर रहंदा उतां थींदो ठठे खां पोइ वरी असां कोटड़ी खां जामशोरो जी तरफ़ वधंदासीं। हैदराबाद मां पोइ असांजो काफ़िलो रवाना। सही। अच्छा, अवां जी बबुल्लो बाईपास ताईं कहिड़े वक़्त ताईं पहुचंदा, उते धरणो कहिड़े वक़्तु लॻायो वेंदो, सुभाणे ई लॻायो वेंदो या को टाइमिंग में हेठि मथे थी सघे थी? हेठि मथे इन करे थी सघे थी छो जो ही हाणे तहरीक आहे, तहरीक में असां तमामु बार एसोसिएशन उहे कैंप्स हणी असांखे वेलकम करनि, जहिड़ा इंतज़ारु कनि। पोइ हुतां उहे तमामु बार एसोसिएशन मां पंहिंजे मेंबर्स जे असां सां शरीक थींदा ऐं हुतां इहो काफ़िलो अॻिते वधंदो। त हिन जो टाइम डिसाइडिंग फैक्टर न आहे, पर इहो तक़रीबन राति जेकी आख़िरी पहर जे क़रीब असां बबुल्ले ते पुॼंदासीं। सही। अच्छा रमन साहब, इन एहतजाज जे हवाले सां सिर्फ़ु वकिला बिरादरी अवां सां गॾु आहे या ॿियनि क़ौम परस्तनि या सियासी जमातुनि सां बि अवां जी ॻाल्हि ॿोल थी आहे, उहे बि अवां सां इन डिसीजन में ऑन बोर्ड आहिनि? साईं इन डिसीजन में असां सां गॾु जेके बि प्रोग्रेसिव अप्रोच जा ऐं बिलख़ुसूस वकिला बिरादरी जेकी कराची जी आहे, हुन 4 नुकाते इन शइ में असांखे जॉइन कयो आहे। नंबर 1 त असां को दरिया सिंध ते कंहिं बि क़िस्म जी कैनाल न ठहणु ॾींदासीं। नंबर 2, जंहिं वजह सां इहे कैनाल ठहिया था वञनि ऐं पाकिस्तान में इहे कॉर्पोरेट फार्मिंग जो जेको प्रोजेक्ट आहे। नंबर 3, इन्हनि सेगमेंट्स खे पैक करे जंहिं तरीक़े सां पोइ हिननि शयुनि में हिननि हथु विधो आहे, जीअं माइंस एक्ट हाणे अचे थो, उहा 6वीं तरमीम बुनियाद आहे। जीअं कॉर्पोरेट फार्मिंग दरिया जे मथां धाड़े जी बुनियाद ठहे थी, ईअं ई तव्हांजी 6वीं तरमीम तव्हांजे बुनियादी हक़ूक़नि जे मथां आहे, त जिते हुनजी पंहिंजी जजिस विया आहिनि, कंट्रोल्ड ऐं कोर्ट पैकिंग कई वई आहे। नंबर 4 पीका अमेंडमेंट्स आहिनि। इन्हनि सभिनि जे लिहाज़ सां असां सां जर्नलिस्ट बि आहिनि, असां सां गॾु वकील बिरादरी बि आहे, ऐं जेके असांजूं हींअर ताईं राब्ता थिया आहिनि उनमें असांजो SUP में साईं ज़ेन शाह सां राब्तो थियो आहे, उन्हनि मुकमल यकीन दयानी कई आहे। GSN क़ौमी महाज़ में डॉक्टर नियाज़ साहब अॼु पंहिंजी जेको आहे सो बुख हड़ताल कैंप जेका 20 अप्रैल ताईं लॻणी हुई, उनखे असांजी गुज़ारिश ते ख़तमु करे असां सां गॾु थियण जी हुननि ओपन कॉल ॾेई छॾी आहे। इन सां गॾोगॾु गुलाम मुर्तज़ा जतोई, मौज़म अब्बासी, काज़िम अब्बासी साईं जिन, उन्हनि जी तरफ़ां GDA जी तरफ़ां जनरल सेक्रेटरी उन्हनि यकीन दयानी कराए त असां अवां सां गॾु थींदासीं। त इन लिहाज़ सां असां सां हारी कमेटी वारा थी विया, वुमेन फोरम वारा थी विया, ऐं जेके बि सिंध में शऊर रखंदड़ नौजवान तुलबा असातिज़ा आहिनि, उन्हनि सभिनी हिन शइ जे लाइ यकीन दयानी कराई आहे त असां बाज़ाब्ता तौर ते अमली तौर ते अवां सां गॾु शरीक थींदा। सही। अच्छा कुरैशी साहब, अवां खां इहो बि ॼाणणु चाहींदासीं छो त सिंध हाईकोर्ट बार जे तरफ़ां बि बबुल्लो बाईपास जे एहतजाज जो ऐलान थियो आहे, त कराची बार ऐं सिंध हाईकोर्ट बार जो साॻियो ई एहतजाज हूंदो या अलॻि अलॻि एहतजाज आहे? सर बेसिकली इन में मां हिकिड़ी नई डेवलपमेंट इहा थी आहे, छो जो कराची बार जी पहिरीं कॉल हुई, तो उन सां गॾु पूरी ऑल पाकिस्तान लॉयर्स कन्वेंशन 12 अप्रैल ते अवां जी नॉलेज में हूंदो त इहे हिते कराची में गॾु थिया, जंहिंमां पंजाब जा प्रेसिडेंट्स ऐं सभु हिते गॾु अची थिया। उन खां पोइ शाम में ई सिंध हाईकोर्ट बार एसोसिएशन भी मिर्ज़ा सरफराज़ साहब असांजी प्रेस कॉन्फ्रेंस में अॼु हुया, उन्हनि जी अंतत महिनत सां उहे सभु इन्हनि डिसाइड कयो त असां सुभाणे गॾु निकिरंदासीं, छो जो हिकिड़ो लार्जर कॉज आहे। इन में कराची बार एसोसिएशन सिर्फ़ु उहो रोल प्ले करे थी त जंहिं रोल प्ले करण खां पोइ जेतिरी बि सियासी पार्टीज़ आहिनि, असांजा दोस्त आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो मौक़ो मिली वञे गॾु थियण जो। ही कॉज
न सिर्फ़ु हाणे कराची बार एसोसिएशन जो न रहियो आहे बल्कि पूरो क़ौमी कॉज़ थी वियो आहे त सभिनि खे गॾिजी लीड कंदासीं। सही। अच्छा रमन साहब, पहिरियां इहो हंध जे हवाले सां धरणे जे जेको प्लेस आहे उनजे हवाले सां इहे ॻाल्हियूं हली पई त धरणो कमू शहीद जेको आहे सिंध पंजाब बॉर्डर जेको आहे उहो बंदि कयो वेंदो, पोइ ऐलान में त हाणे बबुलो बाईपास आहे, त छा अव्हांजी तजवीज़ में कमू शहीद हुयो या अॻिते हली या इहा जेकी तहरीक आहे अव्हांजी उहा ओॾां वधी सघे थी? सर इन में बेसिकली जेको कमू शहीद जो कॉन्सेप्ट हुयो उहो 1996 में हुयो। हा, उन खां पोइ जेकी अॼु 29 सालनि जो हिकिड़ो पूरो दौर गुज़री चुको आहे, तव्हांजा मोटरवेज़ रूट्स चेंज थी चुका आहिनि। असांजी बहितर सलाह हुई त छो जो एक्सेसिबिलिटी में अवां वटि बबलडो अहिड़ो पॉइंट जेको सखर रोडी अॻिते ब्लॉक करे थो, हितां खां तव्हां शिकारपुर ब्लॉक करे सघो था। यस देर आर एक्सटेंशन प्लान्स असां शिकारपुर ऐं कमो शहीद में पंहिंजी ॿार दी पोइ हुते जेके क़ौमी दोस्त आहिनि जेकी हिनजी आवाम आहे उहे पर्सनली उन्हनि खे असां पोइ गाइड काउंसलिंग करे उन पासे मोकिलींदासीं, पर मेन पॉइंट बबलडो डिसाइड आहे। सही। अच्छा रमन साहब, हीउ धरणो जेके अव्हां 4 पॉइंट्स ॿुधाया आहिनि उन्हनि जे मुतालबनि जी मंझता ताईं जारी रहंदो या स्ट्रेटजी तब्दील बि थी सघे थी? केनाल रिथा जे हवाले सां त इहो ऐलान साम्हूं आयो आहे जेसि ताईं इहा वापसि न थींदी, नोटिफिकेशन न निकिरंदो, तेसीं ताईं धरणो हिते ई लॻल हूंदो। सर इन में ॾिसो सिंबॉलिकली हींअर जेको बि इशू आहे उनखे दरियाए सिंध जे नारे सां गॾु ई इहे सभु इशूज़ कनेक्ट थिया आहिनि, पर सम्झण जो ज़रूरत ई आहे त अगरि असां हिकिड़ो सिर्फ़ु नोटिफिकेशन को बि सरकारी बयानियो असां वटि केरु खणी ईंदो त उहो ईअं सम्झो साल खां पोइ 2 सालनि खां पोइ वरी उनखे कंटिन्यू करे सघिजे थो ऐं इहे मोमेंटम्स रोज़ न ठहंदा आहिनि। उन खां बहितर इहो आहे त जंहिं बुनियाद जे करे इहे कैनाल्स ठाहिया था वञनि त उहा बुनियाद कॉर्पोरेट फार्मिंग आहे। इन्हनि नुकात ते असां स्ट्रांगली बीठा आहियूं, इन में का बि चेंजिंग न आहे, पर हिन में हिकिड़ी डेवलपमेंट मां तव्हां सां ॻाल्हि डिस्कस करणु चाहींदुसि। असां हिकिड़ी स्टैंडिंग कमेटी फॉर्म कई आहे, छो जो असां सां तमामु सिंध जी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन गॾु आहिनि, उन्हनि जा कुझु फोकल पर्सन जेके हिन तहरीक खे पोइ 3 महीना इन कोऑर्डिनेट कराची बार एसोसिएशन ऐं कुझु सिंध बार काउंसिल जा मेंबर्स आहिनि जेके नेगोशिएट कंदा, जेके हिननि ॻाल्हियुनि खे फाइनलाइज़ कंदा। हिकु सिंगल माण्हू को बि हिन पूरी तहरीक खे पंहिंजे फेस ते खणी डिसीजन्स खे खणी अची डिसाइड न कंदो। इन सां गॾोगॾु जेके पॉलिटिकल पार्टीज़ असां सां गॾु थींदियूं त डेफिनेटली हुन स्टैंडिंग कमेटी में हुननि जे लाइ ऑप्शन ईअं अवेलेबल आहे त असां कंसेंसस जुड़े बहितर खां बहितर नेगोशिएशन्स करे पंहिंजे हिन 4 पॉइंट्स खे अचीव करे सघूं। सही। अच्छा रहमान साहब, असांजी बि इहा ई जेको आहे सो उमेदु ज़ाहिर कयूं था त यकीनन अवां पंहिंजे मक़सदनि में कामयाबु थींदा, छो त सॼी सिंध जो इहो ई आवाज़ु आहे त हीअ जेकी कॉर्पोरेट फार्मिंग लाइ या जेकी कैनालनि जी रिथा शुरू कई पई वञे इहा वापसि वरिती वञे। बसि नंढो आख़िर में मां अव्हां खां ॼाणणु चाहींदुमि ट्रैफ़िक प्लान्स जे हवाले सां, छो त जॾहिं धरणा लॻंदा आहिनि त कुझु फैमिलीज़ बि उन में सर्वाइव कंदियूं आहिनि या एम्बुलेंसिस वग़ैरह, त उन हवाले सां को प्लान अव्हां जोड़ियो आहे? छो त हीअ त अञा ॿुधाए पियो धरणो हलंदो, केतिरा ॾींहं बि हले, पोइ उन जे हवाले सां कुझु प्लान्स आहिनि अव्हां वटि त जीअं जेको फैमिलीज़ आहिनि या एम्बुलेंसिस आहिनि, मरीज़ आहिनि, उनखे मतिलबु तकलीफ़ न थिए? त हैवी ट्रैफिक असां ब्लॉक कंदासीं, बाक़ी जेकी नंढी ट्रैफिक आहे जंहिंमें फैमिलीज़ हूंदियूं डेफिनेटली असां उन्हनि खे हिकु ॾींहं जे धरने खां पोइ इन रूट करण जी कोशिशि कंदासीं ऐं मेडिकली एम्बुलेंस वग़ैरह ते का पाबंदी न हूंदी, छो जो असां पंहिंजी सकाफ़त में हिन शइ जो बि अहम ख़्यालु कंदा आहियूं। लास्टली सर हिकु एडिशन मां ज़रूरु कंदुसि त जेकी कॉर्पोरेट फार्मिंग में हिकु बयानियो ईंदो आहे कुझु दोस्तनि जो, उहो इहो हूंदो आहे त हारियुनि खे ॾिनो वञे, इहा टेक्नोलॉजी असांजे हारियुनि खे छो न ॾिनी वञे। असां हुन शइ खे बि रिजेक्ट कयो आहे, छो जो अगरि कॉर्पोरेट फार्मिंग थींदी हिन जो मतिलबु नई ज़मीन थींदी ऐं उहा नई ज़मीन बि जेको आहे सो ग्रीन पाकिस्तान जे नाले सां अलॉटमेंट थींदी, पोइ हुनजो परसेंटेज मे बी 10% हुजे की हारियुनि जे नाले ते, 90% उहो वरी बि जेको आहे सो ईस्ट इंडिया कंपनी वांगुरु एस्टेब्लिशमेंट खे ॾिनी वेंदी। असां इन शइ खे इन करे रिजेक्ट कयूं था त कंहिं बि तरह सां किथे बि को बि अहिड़ो इलाइक़ो जंहिंखे सैराब करण जे लाइ पाणी मुस्तक़बिल में बि डाइवर्ट करे सघिजे थो, उहो शुरू खां वठी चाहे कंहिं अहिड़े इदारे खे ॾिनो वञे या कंहिं इंडिविजुअल खे ॾिनो वञे, उहो रिजेक्टेड आहे। उन शइ ते बि एक्सेप्टेंस असांजी तरफ़ां न आहे। ठीकु आहे रहमान साहब, ऐं वॾी महिरबानी, अवां वक़्तु ॾिनो ऐं तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई ऐं पंहिंजी सॼी धरणे जी स्ट्रेटेजी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल असांजे नाज़रीन जे साम्हूं रखी। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु पहुतो आहे पुॼाणी ते, ॾींदा इजाज़त अलाह।